अस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलाम अलैका या हबीबल्लाह, अस्सलाम अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त अहमद खान निज़ामणी खां त हिकु ॾींहुं पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन कच्छ जे सफ़र में घोड़े ते सवार आहे त ओचितो हिकु जाइ तां तितरो डावणो पाण हुन जे पोयां घोड़ो छॾियां आउं बि पंहिंजो घोड़ो डोड़ाईंदे पोयां लॻो वियुसि। ओचितो ॾिसां त पीर साईं जन जा ॿई पेर रिकाइब मुबारक मां कढी घोड़े जे मथां उॾामी तितर खणी वरिताऊं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलाम अलैका या हबीबल्लाह, अस्सलाम अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़ी राति हज़रत शेख बायज़ीद बुस्तामी ख़ुदुसर कंहिं कमकार सां पंहिंजे हुजरे खां ॿाहिरि निकिता ऐं इहा बारिश जी मौसम हुई। जॾहिं कमकार करे मोटिया त राति जी उंधाई करे हुजरे वारो रस्तो हथ न आयुनि, जंहिं करे रस्तो भुलिजी ॿिए रस्ते सां हिकिड़े सौदागर जे दुकान ते अची निकिता। दुकान मां हिकिड़े शख़्स सॾु करे चयुसि त चोर हलियो वञ। शेख साहिबु वणियोसि त आउं मुसाफ़िर आहियां, चोर न आहियां। हिन चयो त न, तूं चोर आहीं, हिकदमि हलियो वञ। हज़रत शेख साहिबु मींहं ऐं सख़्त सर्दी जे करे उते ई बीह रहिया त एतिरे में इहो शख़्स दुकान मां ॿाहिरि निकिरी शेख साहिब खे अहिड़ी त ज़ोर सां मुक हयईं जो पाण हेठि किरी पिया ऐं संदसि ॼंगनि खां गेले कचिरे जी ढेर ते वञी उछलाए आयो। शेख साहिब घड़ी खन खां पोइ कन ॾेई ॿुधो त उते को माण्हू दुआ पियो घुरे त या इलाहुल आलमीन सुल्तानुल आरिफीन शेख बायज़ीद हिकिड़े मूंखे ॾेखार। शेख साहिब उतां उथी उन वटि वियो ऐं वञी चयाईंसि त अदा शेख त हिन शहर में रहंदो आहे, पोइ उते वञी छो नथो खेसि ॾिसी अची। चयाईं त पेर कोन अथनि। वरी शेख साहिब चयुसि त ॿिए कंहिंखे सवाल कर त तोखे कुल्हे ते खणी वञी उते ज़ियारत कराए अचे। चयाईं त ईअं बि कयो हुयुमि पर कंहिं बि सवाल न मञियो। उते हज़रत शेख क़ुदुस रहमतुल्लाह फरमाइसि अदा बायज़ीद आउं आहियां, जेको ॾिसणो हुजे सो ॾिसी वठि ऐं ॿीहर वरी मूंखे पेरनि खां वठी गेल राहे अहिड़ी ख़्वारीअ सां पाण वटि न आणिजांइ ऐं असांखे हिन तरफ़ अचण जो बिल्कुलु इरादो कोन हो, पर तुंहिंजी दिलि जी कशिश असांखे हिते वठी आई आहे ऐं हाणे जेतिरो तुंहिंजी दिलि चाहे असांखे ॾिसी वठि। इन नक़ुल शरीफ़ मां इहो दर्स मिले थो त सचे तालिब जी ख़बर थी पवे त जंहिंखे सची तलब हूंदी त नेठि खेसि मतलूब मिली वेंदो। ऐं जहिड़ी तरह मथे माज़ूर माण्हू खे हज़रत शेख साहिब रहमतुल्लाह जन जी ज़ियारत करण जो शौक़ु हुयो त अल्लाह तबारक व तआला संदसि तलब खे कंहिं न कंहिं तरह सां पूरो फरमायो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था, पाण फरमायूं त मुरीद चवणु बिदअत आहे, यार चवणु बहितर आहे। छाकाणि त हज़रत पैगम्बर करीम अस्सलातु वस्सलाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने पाक में असहाब लफ़्ज़ चवंदा हुआ जंहिंजी माना यार आहे। पोइ पाण फरमायाऊं त हज़रत मियाँ साहब नूरुल्लाह मरकज़ रहमतुल्लाह अलैह हज़रत मियाँ साहब मुराद संदन वाल मोहतरम हज़रत पीर साईं पट धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह जन आहिनि। जन बि पंहिंजनि मुरीदनि लाइ फरमाईंदा हुआ त फिलाणे हंधि मुंहिंजो यार आहे, बल्कि मुरीद कीन चवंदा हुआ। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। हिकायतु सालिन में हिकिड़ो नक़ुल शरीफ़ आहे त काज़ी कादम रहमतुल्लाह अलैह चवंदो हुयो त जेको मूं वटि अचे त आउं खेसि अल्लाह तबारक व तआला जल शानहू ॾेखारे छॾियां। पोइ हिकिड़े ॾींहुं शहर जा काज़ी ऐं ॿिया आलिम पाण में गॾिजी सलाह कयाऊं त ही शेख हमेशह चवे थो, यानी कि दावा करे थो त जेको अचे त खेसि अल्लाह तबारक व तआला ॾेखारियां, संदसि इहा दावा अजाई ऐं कूड़ी आहे। तंहिं करे अचो त असीं सभई वटि गॾिजी हलूं ऐं चऊंसि त असांखे अल्लाह ताला ॾेखारे ऐं पोइ जे ॾेखारे त वाह, न त शरई तहज़ीर
ॾियूंसि। नेठि इहा ॻाल्हि इस्लाह पकी करे मिड़ई गॾिजी काज़ी कादन वटि आया ऐं खेसि चयाऊं त तूं जो चवीं थो तव्हां अलाह पाक ॾेखारींदुसि तो असीं तो वटि आया आहियूं, असांखे ख़ुदा तबारक व ताला ॾेखार। काज़ी साहिब चयो त हाओ अव्हांखे अलाह जल शानहू ॾेखारींदुसि, पर अॼु राति मूं वटि तरसो ऐं मुंहिंजी दावत खाओ। सो सभई काज़ी साहिब जी दावत क़बूल करे राति वटि रही पिया। काज़ी खेनि हिकिड़ी सोढ़ी कोठी में अची टिकायो ऐं निहायत उम्दा ऐं मुकल्लफ़ ताम गरम मसाले सां तयारु कराए खेनि ॾिनऊं। जॾहिं उन खाधे मां कुझु खाधऊं तॾहिं अची उञ लॻनि ऐं काज़ी साहिब खां पाणी जी तलब कयऊं। काज़ी साहिब चयुनि त तव्हां मानी खाओ, पाणी बि अचे थो। नेठि जॾहिं खाई ड्रौ कयऊं ऐं पाणी कोन आयो तॾहिं काज़ी साहिब चयो त भला आउं पाणी वञी थो पाणी खणी अचां। अञा ईअं चई ॿाहिरि निकितो ऐं वञण महिल ॿाहिरां दर जो कड़ो ॾिनियूं कोठीअ में खेनि बंदि करे पंहिंजे घर वञी रहियो। हिननि वीचारनि जो निहायत उम्दा मुकल्लफ़ गरम ताम ड्रौ करे खाधा हुआ ऐं वरी सोढ़ी जाइ में टिकिया हुआ, तंहिं करे मथनि उञ ॾाढो ग़लबो कयो। पोइ जॾहिं लाचार थी उते सुम्ही पिया तॾहिं सारी राति पाणी जे डुक डोड़ में लॻी रहिया ऐं ख्वाब में किन दरिया मां टुॿियूं हुयूं पाणी पे पीतो त किन खूह में के हौज़नि में वञी किरिया, किन तलाहनि में वञी गोता खाधा त सारी राति उन जी परेशानी में गुज़री वियनि। ऐं जॾहिं ॾींहुं थियो काज़ी साहिब संदनि अची दरवाज़ो खोलियो तॾहिं सभई दांह करे चयो त काज़ी साहिब असांखे वाह जो अलाह ताला ॾेखारियो अथई। काज़ी साहिब चयुनि त भला मूंखे इहो त ॿुधायो त अव्हां राति ख्वाब में छा ॾिठो? तॾहिं चयऊं त सारी राति पाणी पी ॾिठोसूं। पोइ हर हिकु पंहिंजो पंहिंजो ख्वाब ॿुधायो। काज़ी साहिब चयुनि त ए बेसमझो, तव्हां रुॻो हिकिड़ी राति पाणी लाइ उञा थियो त सारी राति पाणी पी ॾिठव, पर जेकी सारी उमिरि अलाह तबारक व ताला जा उञायल सिकायल आहिनि से कीअं न अलाह सुब्हानहू व ताला ॾिसी सघंदा। इहो जवाबु ॿुधई सभई पेशमान ऐं लाजवाब थी पंहिंजे घरनि ॾांहुं मोटी विया। इन नक़ल शरीफ़ मां जेका सम्झाणी मिले थी त काज़ी कादन कामिल वलियुनि लाइ थी गुज़रियो आहे, जंहिंखां इम्तिहान ख़ातिर कुझु माण्हू वठसि आया त काज़ी साहिब अमली तरह तलब जे तरग़ीब ॾियण लाइ हिकु राति जो उञारो रखी खेनि अहिड़ो दरस ॾिनो जो हू सम्झी विया ऐं लाचार थी वापसि हलिया विया। उनखां सवाइ इन हिकायत मां इहो बि दर्स मिले थो जंहिं शख़्स खे जंहिं शइ जी तलब ऐं ॻोल्हा हूंदी त उहो उन लाइ ज़रूरु हासिल करे वठंदो। तंहिं करे सम्झणु घुरिजे त जेकी बाना ॾींहुं राति बल्कि पंहिंजी पूरी हयाती अलाह तबारक व ताला जे तलब में रहिया त उन्हनि खे मक़सूद हक़ीक़ी ऐं मतलूब ताईं रसाई थी वेंदी आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। हिकायत सालीन में हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़ी मस्जिद महिमान मार जे नाले सां मशहूरु हुई, याने जेको बि माण्हू उन मस्जिद में रहंदो हो त उहो सुबुह जो उते ई मोह पियो हूंदो हो। पोइ हिकिड़ो शख़्स जेको पंहिंजी हयाती खां बेज़ार थी पियो सो अची हुन मस्जिद में वेही रहियो त हिन हयातीअ खां मौत भलो आहे। माण्हुनि घणो ई सम्झायुसि त इहा मस्जिद महिमान मार जे नाले सां मशहूरु आहे ऐं उते जेको बि टिकंदो आहे सो आख़िर मरी वेंदो आहे, पर हिन कंहिंजी बि न ॿुधी ऐं चयईं त मां पाण मौत जी ॻोल्हा में आहियां। जॾहिं राति थी त ओचितो ग़ैब मां हिकु ख़ौफ़नाक आवाज़ थियो जो हुनजे ॿुधण जी कंहिंखे बि ताक़त कान हुई। हकल ॾींदड़ गजगोड़ सां चयुसि त ख़बरदार थिजांइ। पर ही शख़्स त हयाती तां आसरो लायूं अॻ में ई मौत लाइ इंतज़ार थियो वेठो हो, सो वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां चवणु लॻो त हलियो अचु हलियो अचु, छो त मूंखे तुंहिंजो ई इंतज़ारु आहे। एतिरे में वरी ॿियो दहशतनाक आवाज़ पहिरीं खां वधीक थियुसि त ए फलाणा ख़बरदार थी। हिन जवाबु ॾिनुसि त भली आहे। वरी टे भेरे बि साॻी तरह हकल थियसि, हिन साॻी तरह सां जवाबु ॾिनुसि। चौथे भेरे मस्जिद जी छत हिकिड़ी कुंड खां फाटी पई ऐं उन मां सोन ऐं चांदी जो वॾो खज़ानो अची हेठि किरियो, जंहिंखे हथु करे ही ॾाढो ख़ुशि थियो। इन नक़ुल शरीफ़ मां इहो दर्स मिले थो त जॾहिं उहो शख़्स जेको ज़ाहिरी मौत जो तालिब हो ऐं जीअं जो हू आसरो लाहे उन महिमान मार मस्जिद में अची वेठो त ज़ाहिरी खज़ानो हथु अची वियुसि,
पर जेकी मानवी मौत जा तालिब हूंदा आहिनि जंहिं लाइ हदीस शरीफ़ में इशारो आहे त मरण खां अॻु जीअर ई पाण खे मारे फना करियो। पोइ अहिड़े मौत जे तालिबनि खे जेकी पंहिंजी पाण खे ख़ुदा ताला जे रस्ते में क़ुर्बान करण लाइ हर वक़्तु तयारु हूंदा आहिनि, तन खे हिकिड़ो अजीब ख़ज़ानो हथी ईंदो जो उन ख़ज़ाननि जी खाण ॾांहुं हिन कुदसी शरीफ़ हदीस जो इशारो थियल आहे त आउं हिकिड़ो ॻुझो ख़ज़ानो हुउसि, पोइ मुज़ाहिरनि जे आईननि में तजल्ली करण लाइ ज़ाहिर थियो।